मुरीद दरगाह जो वेसा वारो याकूब अली फकीर राजड़, माशूक अली फकीर, रसूल बख्श फकीर राजड़ ऐं सदुस भायर ऐं जेका चौकी थर अछड़ो जेका आहे सजी चौकी थर अछड़ो सलामत। बद सलामन सुनत जे वाज़े हुजे त ख़लीफ़ो अहमद फकीर राजड़ जी वफ़ात जी ख़बर ॿुधी असांखे घणो अरमान थियो आहे। हिन वाक़े में अवां सां दिली हमदर्दी जो इज़हार कंदे दुआ था करियूं त अल्लाह ताला ख़लीफ़े खे जन्नत में जाइ ॾींदो ऐं पसमांदन खे सबुर जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। हज़रत पीर साईं पागारा सजादा नशीन दरगाह मुबारक। आयल मेहमान मोअज़्ज़िज़ीन उलमा इकराम जमायत सगोरी मिट माइट ओड़े पाड़े वारा अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनि जो दिली थोराइता आहियूं। तव्हां हिन ॾुखी घड़ी में असां सां गॾु बीठा आहियो। जमायत जा ख़ुसूसन असीं थोराइता आहियूं ऐं असांजी हमेशह मुंहिंजो वालिद साहब घणो जमायत में रहियो, असां वटि घटि जमायत में वधीक रहियो। असांखे इन ॻाल्हि जो फ़ख़्रु आहे ऐं हमेशह इहो रहंदो त असां हिन जमायत जो हिसो रहूं। हिन जमायत जेका ता क़यामत हीअ आबाद क़ाइम दाइम रहणी आहे, इन जो हिसो रहूं, इन जी ख़िदमत कयूं। असांखे तौफ़ीक़ अल्लाह साईं ॾे। तव्हां सभु दुआ कजो असां लाइ। तव्हां सभिनि जी महिरबानी। दुआ कजो।